वेलकम बिगरान में टेलीफोन लाइन ते जॉइन किया है मारूफ़ कानूनदान आहिनि ज़ेने सुमरो साहब मूंसां गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। सुप्रीम कोर्ट बिल ते पार्लिमानी रिकॉर्ड तलब करे वरितो आहे चीफ जस्टिस साहब, ऐं जस्टिस साहब इहो बि इनकार करे छॾियो आहे त जस्टिस नकवी खे अलॻि न कयो वेंदो ऐं फुल कोड न ठाही वेंदी। ॿी तरफ़ जेको रिकॉर्ड तलब कयो वियो आहे त स्पीकर बि मना करे छॾियो आहे त रजिस्ट्रार खे को बि रिकॉर्ड मुहैया न कयो वेंदो। छा चवंदो? मीर साहब, पहिरियों त इहा ॻाल्हि के जेको फुल बेंच ते उन खां पोइ तव्हांखे रीसेंट एतिराज़ नज़र आयो मज़हर अकबर नकवी साहब ते इंक्लूजन ते बेंच में। सुप्रीम कोर्ट या कोई बि अदालत जेका हूंदी आहे उहा पब्लिक जो कॉन्फिडेंस इंजॉय कंदी आहे पंहिंजे कॉन्डक्ट सां, पंहिंजी फेयरनेस सां। पाण हो हिकु एग्ज़ाम्पल सेट कंदी आहे कि असांजे दामन ते हिकु बि दाग नाहे, ऐं उन्हनि जी इहा क्रेडिबिलिटी हूंदी आहे जेका उनजे फ़ैसिला इन्फोर्स कराईंदी आहे। छो त सुप्रीम कोर्ट जी पंहिंजी का आर्मी न हूंदी आहे, का फोर्स न हूंदी आहे, त इहा क्रेडिबिलिटी जी बेस ते सुप्रीम कोर्ट पंहिंजी अथॉरिटी इंजॉय कंदी आहे। हाणे जॾहिं तव्हां ॾिठो एतिरियूं ऑडियो लीक्स अची चुकियूं ऐं मज़हर नकवी साहब जी त क्लियर ऑडियो लीक आई, मां इहो नथो चवां हुन में साबित थी वियो सभु कुझु, लेकिन उहो हिकिड़ो शक शिबात ऐं अबहाम विझण लाइ काफ़ी हुयो कि सुप्रीम कोर्ट जे इन्हनि जजिस जो कॉन्डक्ट मैलाफाइड आहे, बाइस्ड आहे, एंड उहे मैनेज थियनि था कंहिं तरीक़े सां, जंहिंजी वजह सां हुनजे फ़ैसिलनि ते वॾो सवालिया निशान थी थो सघे, ऐं बिल्कुलु उहो सवालिया निशान थियण बि घुरिजे। हाणे चीफ जस्टिस साहब लाइ पंहिंजी स्लेट क्लीन करण लाइ हिकिड़ो वॾो सुठो ऐं क्लियर मौक़ो हुयो कि ठीकु आहे, अगरि सभिनि खे एतिराज़ आहे त जहिड़ा ॿिया जजिस आहिनि ईअं ई मज़हर अकबर नकवी साहब आहे हुननि खे हटाए कंहिं ॿिए खे रिप्लेस करे छॾंदा। लेकिन हाणे मामिलो एक्चुअली ज़िद ते अची वियो आहे, इहा ईगोज़ जी जंग थी वई आहे। हाणे लीगल डिबेट खां मामिलो ॿाहिरि हलियो वियो आहे। कोई बि दुनिया जो वॾो ज्यूरिस्ट नजूमी हिन वक़्तु इहो नथो ॿुधाए सघे कि कानूनी तौर ते छा थियण वारो आहे, छो त जॾहिं ॿई धुरियूं इहो सम्झनि थियूं कि असां सही आहियूं ऐं असां खटे सघूं था त पोइ त माइट इज़ राइट वारी ॻाल्हि हूंदी, ऐं इहो वक़्तु ॿुधाईंदो कि केरु प्रिवेल कंदो हुकूमत मां ऐं सुप्रीम कोर्ट मां। त इहा ॻाल्हि पहिरियों मज़हर अकबर नकवी साहब वारी इहा इलाही कंडेमेबल आहे कि तव्हां वटि हिकिड़ो एतिराज़ आहे, ऐं एतिराज़ उहो फैक्ट्स सां बैक करे थो। उन में काफ़ी शवाहिद आहिनि जेके मंज़र आम ते अची रहिया आहिनि, त चीफ जस्टिस साहब खे प्रोप्राइटरी ऐं फेयरनेस खे साम्हूं रखंदे उन्हनि खे बेंच मां एक्सक्लूड करणु खपे आहे। लेकिन हाणे पंहिंजा साथी जजिस आहिनि, हिकिड़ी ग्रुपिंग थियल आहे, ऐं जॾहिं साथी जजिस इन लेवल ते कमु कंदा आहिनि त हिकिड़ी अनकॉल्ड अंडरस्टैंडिंग हूंदी आहे कि असां हर लेवल ते हिक ॿिए खे प्रोटेक्ट कंदासीं, जेको इलाही अनफॉर्चुनेट आहे इदारे लाइ बि ऐं मुल्क लाइ बि। हाणे अचूं था अॼु जे फ़ैसिले ते, जेको सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल जेको आयो हुयो, पहिरियों त उन्हनि खे स्टे कयो वियो। उन बिल खे जीअं अञा एक्ट जी सूरत ई अख़्तियार न कई ऐं उनखे पहिरियों ई दफ़न करे छॾियऊं। इहो सभिनि खां वधीक हिकिड़ो अनयूजुअल सिचुएशन हुई, ऐं जॾहिं इन बिल लाइ हर जॻह तां सालनि खां उथनि था, बार मां, बेंच मां, इवन सुप्रीम कोर्ट जा चीफ जस्टिस साहब जा फेलो जजिस इहे चवनि था कि चीफ जस्टिस जी जेका पावर्स आहिनि उहे अनफेटर्ड आहिनि ऐं उन्हनि पावर्स खे स्ट्रक्चर करण जी ज़रूरत आहे। ऐं चीफ जस्टिस छा इहा ई सुप्रीम कोर्ट, इहा ई हाई कोर्ट्स जॾहिं असां कंहिं एग्ज़ेक्टिव जे डिसीजन खे चैलेंज करणु वेंदा आहियूं उन्हनि वटि, त असांखे चवंदा आहिनि कि इहो डिसीजन असां पाण इन शइ ते चैलेंज कंदा आहियूं, बेशक असां गवर्नमेंट तरफ़ां हुजूं, डिफेंड कंदा हुजूं या चैलेंज कंदा हुजूं, त हिकिड़ो ई जवाबु ईंदो आहे कोर्टनि जी तरफ़ां कि कोई बि डिस्क्रेशन या सवाबदीदी इख्तियार अनस्ट्रक्चर्ड नथो थी सघे, पंहिंजी विम ते ख़्वाहिश ते बेस नथो करे सघिजे, उनखे स्ट्रक्चर करण, उनखे ट्रांसपेरेंट करण जी ज़रूरत आहे। त हिते चीफ जस्टिस साहब अॼु जॾहिं
इहो बिल ठहियो आहे त उन बिल खे एक्ट ठहिण ॾियो आहे। एक्ट थियण खां पोइ तव्हां कमेटी ठाहे इहे ई जजिस जॾहिं तव्हां असांखे हर जॻह ते हर फोरम ते चवंदा की हर सुप्रीम कोर्ट जो जज बराबरि आहे, त इहो ई जजिस जी कमेटी ठाहे तव्हां हुनखे स्ट्राइक डाउन करे छॾियो आहे। एॾी उजलत में उहे ई लाइक माइंडेड जजिस विहारे जंहिंखे डिफीट करण लाइ इहो एक्ट आंदो वियो, उन ई तरीक़े सां हुन एक्ट खे तव्हां रोके छॾियो। इहो मां नथो सम्झां की इहो असां लाइ सुठी मशल राह हूंदी फ्यूचर में। ऐं अगरि अॼु जी तारीख़ जे मुताबिक़ अगरि ॾिसूं जेको ऑल्दो सुप्रीम कोर्ट जो कॉन्डक्ट इलाही कॉन्ट्रोवर्शियल रहियो आहे इन सॼी पॉलिटिकल सागा में जेको पोइ 1 साल खां ॾिसूं था, ऐं इलाही सुप्रीम कोर्ट पंहिंजे मथां इल्ज़ाम कया आहिनि, इदारो मां सम्झां थो वीक थियो आहे। इन सूरत हाल में अगरि सिर्फ़ु इन शइ खे ॾिसूं की सुप्रीम कोर्ट जेको पार्लियामेंट्री रिकॉर्ड तलब कयो आहे उन ते अॼु डिबेट हले थी पई की उहा अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, मां सिर्फ़ु उन हद ताईं ॻाल्हायां थो की उहो अनकॉन्स्टिट्यूशनल न आहे। छो त सुप्रीम कोर्ट यूके जी सुप्रीम कोर्ट हुजे या यूनाइटेड स्टेट्स जी सुप्रीम कोर्ट हुजे या इंडिया जी सुप्रीम कोर्ट हुजे, सभिनि लातादाद केसिस में इहो होल्ड कयो आहे कि पार्लियामेंट्री प्रोसीडिंग्स, उन जा मिनट्स, उन जी रिकमेंडेशंस, उन जी डिबेट्स जी कॉपीज़ कोई भी कोर्ट उन कंहिं कानून खे इंटरप्रेट कंदे वक़्तु उन्हनि खे उन्हनि जी एड वठी सघे थी, उन्हनि खे पढ़ी करे सम्झी सघे थी कि जेके लेजिस्लेटर्स आहिनि उन्हनि जी इंटेंशन छा हुई इन कानून खे ठाहिण खां पहिरियों। त उन में कोई ग़लति शइ न आहे, रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। लेकिन असां अगरि लार्जर पिक्चर ॾिसूं त लार्जर पिक्चर में सुप्रीम कोर्ट इलाही ग़लति रस्ते ते हली रही आहे। उनजी डायरेक्शन जेको आहे अहिड़े रस्ते ते आहे कि उन सां इदारे खे बि नुक़सानु थींदो, उन सां गवर्नमेंट खे बि नुक़सानु थींदो, उन सां असांखे एज़ अ रियासत असांखे नुक़सानु थींदो, जंहिंजी एग्ज़ाम्पल असां नथा चाहियूं फ्यूचर में कोई बि इन खां इंस्पायर थी करे कोई बि जज या चीफ जस्टिस इन्हनि इवेंट्स खां एग्ज़ाम्पल वठी इन्हनि खे फॉलो करे इहे शयूं वापसि रिपीट थियनि असांजी हिस्ट्री में। जीअं त अॼु त पार्लियामेंट जे अंदरि ख्वाजा आसिफ़ हुजे, कुझु पीपल्स पार्टी जा ॿिया माण्हू हुजनि, जेको ॻाल्हायो आहे ऐं सुप्रीम कोर्ट कोशिशि करे थी त हुकूमत पंहिंजी मुदत पूरी न करे ऐं असां पार्लियामेंट सां गॾु आहियूं ऐं हिकिड़ो स्टैंड उन्हनि वरितो आहे त उहे पोइ हिते कोन हटंदा। तव्हांखे छा थो लॻे त टकराव आहे ऐं टकराव थियण थो वञे अञा मज़ीद? मीर साहब, जीअं मां चयुमि ऑलरेडी कि दुनिया जो कोई बि वॾो ज्यूरिस्ट अची वञे हिन वक़्तु उहो इहो प्रिडिक्ट नथो करे सघे कि छा थियण वारो आहे, छोकी हिन वक़्तु ॻाल्हि लीगल डिबेट खां वधी वई आहे। हिन वक़्तु ईगोज़ जी जंग आहे। सुप्रीम कोर्ट अगरि अॼु इहे ई फ़ैसिला, तव्हां इहो सिर्फ़ु सोचो हिकिड़े लम्हे लाइ कि फुल बेंच हुजे हा सुप्रीम कोर्ट जो ऐं सभु जज हुन में वेठा हुजनि हा, बेशक सभु जज उन सां इतफ़ाक़ न करनि हा, पर उहे सभु जज बेंच ते हुजनि हा ऐं उन्हनि सभिनि जजिस जी मेजॉरिटी इहो चए हा जेको ऑर्डर सुप्रीम कोर्ट पास करे थी। त तव्हां छा सम्झो था कि गवर्नमेंट एतिरो डिफेंड करे या एतिरो रेजिस्ट करे हा? कॾहिं बि न। छो त पोइ सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर सां हिकिड़ी लेजिटिमेसी अटैच हुजे हा, सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर सां हिकिड़ी मां सम्झां थो हिकिड़ी ताक़त अटैच हुजे हा। ऐं हाणे सुप्रीम कोर्ट हिकु त इंटरनल जंग विड़े थी, 8 जजिस हिकिड़ी जॻह ते आहिनि, 7 जजिस चीफ जस्टिस जे उन्हनि जे लाइक माइंडेड जजिस जे ख़िलाफ़ आहिनि, हिकिड़े जज जी मेजॉरिटी आहे ऐं सुप्रीम कोर्ट हिकिड़ी डबल फ्रंट ऑफ वॉर खोले वेठी आहे, हिकिड़ी वीक सुप्रीम कोर्ट आहे। त इन सूरत हाल में सुप्रीम कोर्ट त पाण प्लेट में रखी हुकूमत खे इहो मौक़ो ॾिनो आहे कि अचो असांखे रेजिस्ट कयो। छो त वीक सुप्रीम कोर्ट जो तस्वर कानून में मां नथो सम्झां, कॉन्स्टिट्यूशन जी इंटेंशन में स्पिरिट में कोन्हे। चीफ जस्टिस साहब खे सभिनि खां पहिरियों उन्हनि जे मथां अवलीन ज़िम्मेदारी हुई कि पंहिंजो हाउस इन ऑर्डर वठी अचे, पंहिंजे हाउस खे इन ऑर्डर करण खां पोइ हिकिड़ी फुल फोर्स सां ऑर्डर्स इशू करना, डायरेक्शंस इशू करना, प्रॉपर प्रोसीडिंग्स खां पोइ उन खां पोइ मां तव्हांखे लिखी ॾियां कॾहिं बि गवर्नमेंट रेजिस्ट न करे हा। अॼु जॾहिं सुप्रीम कोर्ट जे पंहिंजे सफ़नि में इतफ़ाक़ न आहे त गवर्नमेंट खे पाण मौक़ो ॾियनि था
कि तव्हां हिन ते रजिस्ट कयो ऐं असांजे ऑर्डर्स वीक आहिनि, असांजी कोर्ट्स वीक आहिनि ऐं उन्हनि जो कॉन्डक्ट ख़राबु आहे इलाही। जेको कॉन्डक्ट असां जजिस जो ॾिसूं था, जेको ऑडियो लीक्स अचनि थियूं, जेके मदर इन लॉ जी ऑडियो लीक आई कि मां हुनखे मैसेज करे छॾियमि, हुन हीअं जवाबु ॾिनो, हीअं कयो उहो कयो, विच इज़ मां सम्झां थो इट इज़ हॉरेंडस। ऐं असांखे हिस्ट्री में इहे शयूं इन्हनि शयुनि खे अगरि असां वापसि ॾिसंदासीं त कोई बि शख़्स न चाहींदो कि इहे शयूं हिस्ट्री में रिपीट थियनि। मां वरी इहा ॻाल्हि दोहराईंदुमि कि इदारे खे नुक़सानु आहे, गवर्नमेंट खे नुक़सानु आहे, ऐं जेके कुवतूं नथियूं चाहिनि कि असांजा इदारा मज़बूत थियनि उहे अॼु ज़रूरु इन्हनि सॼनि मामलात ते ख़ुशि थींदा हूंदा। वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। ब्रेक जो टाइम थिया, ब्रेक खां पोइ था अचूं।